पंजाब के दरियाउनि में पानी की सतह में लाथ। बोर्ड जो पानी अॼु सिंध में दाख़िल थींदो। DGPG में चयो आहे त बोर्ड जो पानी अॼु राति सिंधु दरिया में दाख़िल थींदो। सिंध में 7 खां 8 लख क्यूसिक जो वहकिरो दाख़िल थींदो। पंजनंद वटि वहकिरनि में वाध। मथां वहकिरो 3,21,721 क्यूसिक रिकॉर्ड। टेमुईअ वटि बि पाणी वहकिरनि में वाध थी वई। पाणी वहकिरा 4,36,651 क्यूसिक रिकॉर्ड। गुडू बैराज वटि मथां वहकिरो 3,80,976 क्यूसिक ते पहुची वियो। सखर बैराज वटि बि नंढी ॿोॾ बरक़रार। मथां वहकिरो 3,29,648 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि पाणी वहकिरा 2,37,922 क्यूसिक। सिंध समेत सॼे मुल्क में मानसून जो 10हों स्पेल अॼु खां शुरू। NDA में शदीद बरसातुनि सबबि सिंध में शहरी बोर्ड जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। तेज़ बरसातुनि सबबि मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, थरपारकर, खैरपुर, सखर, लाड़काणो, ठट्टो, बदीन, सिजावल ऐं हैदराबाद में शहरी बोर्ड जो बि ख़दशो। कराची शहर में सूमर खां अरबा ताईं तेज़ बरसात जो इम्कान। अर्बन फ्लडिंग जो बि ख़दशो ज़ाहिर। पंजाब में सुभाणे खां 9 सेप्टेम्बर ताईं तेज़ बरसातुनि जी अॻकथी। NDA में ख़बरदार कयो आहे त पंजाब में बोर्ड मुतासिर इलाइक़नि में वधीक बोर्ड जी सूरत-हाल थी सघे थी। नदियुनि ऐं नालनि जे वेझो रहंदड़ शहरनि खे महफ़ूज़ हंधनि वञण जी हिदायत। पंजाब में बोर्ड सबबि फोत थी वियलनि जो अंगु 50 थी वियो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे DGPG में इरफान अली काठिया चयो त सियालकोट ऐं गुजरात सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि। ईंदड़ 12 खां 14 कलाकनि अंदरि सूरत हाल में बहितरी ईंदी। 18 खां 22 कलाकनि दौरान कंहिं दरिया ते नओं अलर्ट जारी न थियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सतलुज में पाणीअ जी सतह में लाथ आई आहे। गंडा सिंह वारे हंध ते बि पाणी घटि थी रहियो आहे। जसड़, शादरा ऐं सुधनई में हंधनि वटि बि पाणीअ जी वहकिरनि में लाथ रिकॉर्ड कई वई आहे। मुल्तान ऐं शेरशाह जे हंधनि ते पाणीअ में लाथ आई आहे। अमरीकी फ़ौजी जहाज़ ॿोॾ मुतासिरनि लाइ इमदादी सामान खणी पाकिस्तान पहुची विया। अमरीकी सफ़ारतखाने तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त ॿोॾ सबबि नुक़सान ते ॾुख ऐं मुतासिरनि सां हमदर्दीअ जो इज़हार करियूं था। ISPR मूजिबि अमरीका जे आर्मी सेंट्रल कमांड जे ज़रिए ॿोॾ मुतासिरनि जे लाइ इमदादी सामान खणी पहिरीं उॾाम पाकिस्तान पहुती। अमरीकी नाज़िमुल उमूर ऐं कमांडर आर्मी सेंट्रल कमांड तक़रीब में शिरकत कई। अमरीकी अख़्तियारनि इमदादी सामान पाक फ़ौज जे हवाले कयो। इमदादी सामान विरहाइण जे लाइ आर्मी फ्लड रिलीफ कैंप्स में मुंतक़िल कयो वेंदो। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त हुकूमत ऐं अवाम आज़माइश जे घड़ीअ में गॾु बीहण ते अमरीकी हुकूमत ऐं फ़ौज जा थोराइता आहिनि। इमदादी सामान खणी सुभाणे 6 जहाज़ पाकिस्तान पहुचंदा। इमदादी सामान में ख़ीमा, पाणी साफ़ करण वारा पंप, जनरेटर्स ऐं ॿियो सामान शामिल आहे। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो जशन मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में जुलूस कड़ी महफ़िलूं मुनक़द। हर तरफ़ आका जी आमद मरहबा जे नारनि जी गूंज। ईद मिलादुन्नबी जे मौक़े ते ॾींहं जी शुरूआति इस्लामाबाद में 31 ऐं सूबाई गादी वारनि शहरनि में 21 तोपुनि जी सलामी सां कई वई। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढी महफ़िलूं मुनक़द। मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं। मलीर, कशमूर, कंधकोट, जैकबाबाद, शिकारपुर, कंबर ऐं शिदातकोट में जुलूस कढिया विया। घोटकी, खैरपुर, नौशरो फिरोज़, सांगड़ ऐं नवाबशाह में जुलूस कढी महफ़िलूं मुनक़द। मटियारी, दादू, ठट्टो, सिजावल, बदीन ऐं मिठी में जुलूस कढी महफ़िलूं मुनक़द कयूं वयूं। वॾे अंग में माण्हू शरीक। हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा, आका जी आमद मरहबा जे नारनि जी गूंज। जलूसनि ऐं महफ़िलनि जी सिक्योरिटीअ जा सख़्तु इंतज़ाम। मुल्क जे दिफ़ा ऐं शहीदनि जो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। मुल्क ऐं क़ौम लाइ जानियुनि जा नज़राना पेश कंदड़ शहीदनि ऐं गाज़ियुनि खे भेटा पेश। इस्लामाबाद में 31, कराची, लाहौर, पेशावर ऐं क्वेटा में 21 तोपुनि जी सलामी। इस्लामाबाद में नेवल हेड क्वार्टर्स में शहीदनि जे यादगार ते पुरवकार तक़रीब। एडमिरल नवीद अशरफ शहीदनि जे यादगार ते गुल रखिया। तक़रीब में पाक बेरिया जे ऑफिसर्स ऐं शहीदनि जे ख़ानदाननि शिरकत कई। कराची में मज़ार क़ाइद ते गार्ड्स जी तब्दीली वारी तक़रीब थी। पाकिस्तान एयरफोर्स असगर ख़ान अकेडमी जे दस्ते गार्ड्स जा फ़र्ज़ संभाले वरिता। तक़रीब खे ख़िताब कंदे एयर वाइस मार्शल शहरयार ख़ान चयो त ऑपरेशन बुनियानुल मरसूस 6 सेप्टेम्बर जी यादि ताज़ा कई। ईंदड़ भेरे स्कोर 6 ॿुड़ीअ ताईं महदूद न हूंदो पर 60 ॿुड़ी हूंदो। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल अवैस दस्तगीर ऐं DG रेंजर्स सिंध मेजर जनरल मोहम्मद शमरेज़ जी बि मज़ार क़ाइद ते हाज़िरी। गुलनि जूं चादरूं चाढ़े महिमाननि जे किताब ते पंहिंजा तासुर लिखिया। मज़ार इक़बाल ते बि तक़रीब।
कोर कमांडर लाहौर लेफ्टिनेंट जनरल फयाद हुसैन शाह मज़ार इकबाल ते हाज़ुरी भरे। होलन फील्ड मार्शल आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर, चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, चीफ ऑफ दी नेवल स्टाफ एडमिरल नवीद अशरफ ऐं एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू पारां शहीदनि ऐं संदनि ख़ानदाननि खे भेटा पेश। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त 6 सेप्टेम्बर 1965 क़ौम जे अज़म ऐं जज़्बे जो मज़हर आहे। अॼु क़ौम पंहिंजे शहीदनि, गाज़ियुनि ऐं संदनि बहादुर ख़ानदाननि खे भेटा ऐं सलाम पेश करे थी, जिन अज़ीम मुल्क जी सलामती लाइ बेमिसाल क़ुर्बानियूं ॾिनियूं। परॾेही जारियत ऐं दहशतगर्दी जे ख़िलाफ़ साबित क़दम रहण सां गॾु पाक फ़ौज हमेशह कुदरती आफ़तुनि में अवाम जो साथ ॾिनो आहे। हथियारबंद फ़ौज ॿोड़ मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कंदी। दिफ़ा ऐं शहीदनि जो ॾियारो इंतिहाई आजिज़ीअ सां मल्हाईंदी। पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज हर क़िस्म जे ख़तरनि सां मुल्क जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। असांजी महिनत सां हासिलु कयल अमुन खे मुतासिर करण जी कंहिं बि कोशिश जो मुंहुं तोड़ ऐं फ़ैसिलाइतो जवाबु ॾिनो वेंदो। अल्लाह ताला पाकिस्तान खे अमुन, इस्तेहकाम ऐं ताक़त अता फ़रमाए। पाकिस्तानी क़ौम पंहिंजे ख़ुदि मुख़्तियारी ऐं सालमियत जे तहफ़ुज़ जी मुकमल सलाहियत रखे थी। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो दिफ़ा ऐं शहीदनि जे ॾिहाड़े ते पैगाम। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो त दिफ़ा जे ॾिहाड़े ते क़ौम बहादुर हथियारबंद फ़ौज खे भेटा पेश करे थी। हिन साल 6 सेप्टेम्बर मोरगाए हक़ जे सबबि ख़ासि अहमियत रखे थो। 1965 जियां हिकु भेरो ॿीहर पाक फ़ौज बेमिसाल ऐं ज़ुर्रियत जो मुज़ाहिरो करे दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाबु ॾेई साबित कयो त हथियारबंद फ़ौज वतन जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 6 सेप्टेम्बर खे क़ौमी तारीख़ में बहादुरी, इतिहाद ऐं अज़म जी अलामत क़रार ॾींदे चयो त 60 साल अॻु पाकिस्तान जे बहादुर हथियारबंद फ़ौज दुश्मन जे नापाक इरादनि खे नाकाम बणायो। हीउ ॾींहुं क़ौमी तारीख़ में बहादुरी, इतिहाद ऐं अज़म जो ॾींहुं आहे। ऐं मलीर जे स्टील टाउन मोड़ वटि ट्रॉलर जे टकर में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फ़ौत। पुलिस ट्रॉलर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। लाश इस्पताल मुंतक़िल, सुञाणप न थी सघी। सिजावल जुणे में ट्रैक्टर ट्रॉली तां किरी 2 ॿारड़ा फ़ौत। सुञाणप 4 वरनि जी रफ़िया ऐं 6 वरनि जो इदरीस लाशारी तौर थी।